अस्सलाम वालेकुम दोस्तों बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा हाणे तव्हां घर वेठे पाण चेक करे सघो था। दोस्तों चेक करण जो तरीक़ो तमामु ई आसान ऐं सवलो तरीक़ो आहे ऐं इहो तरीक़ो तमामु घणो पुराणो बि आहे। किन माण्हुनि खे ख़बर आहे पर उहे इस्तेमालु कोन कंदा आहिनि। जिन खे नाहे ख़बर त उन्हनि जे लाइ हीउ वीडियो वधि खां वधि फ़ाइदे वारो आहे। दोस्तों जिन खे ख़बर आहे पर उहे इन ॻाल्हि ते अमल घटि कंदा आहिनि त इहा वेबसाइट अलाए सही आहे अलाए न, पर दोस्तों इहा वेबसाइट गवर्नमेंट जे तरफ़ां ॾिनल आहे जंहिं ते तव्हां पाण ख़ुदि चेक करे सघो था। दोस्तों काफ़ी औरतूं डिवाइस वारनि ॾे सिर्फ़ु पंहिंजा पैसा चेक करण लाइ वेंदियूं आहिनि ऐं हू कतारनि में कलाकनि जा कलाक बि इंतज़ारु कंदियूं आहिनि ऐं जॾहिं डिवाइस वारा उन्हनि खे चवंदा आहिनि त तव्हांजा पैसा कोन आया आहिनि त हू ख़ाली हथे ई मोटे ईंदियूं आहिनि ऐं सॼो ॾींहुं हरू भरू ख़्वार थींदियूं आहिनि। दोस्तों हाणे तव्हां पाण घर वेठे पंहिंजी औरतुनि जा पैसा चेक करे सघो था, सो बि पंहिंजी मोबाइल ते। दोस्तों इहा वेबसाइट बिल्कुलु सही आहे जंहिं ते तव्हां पंहिंजा पैसा चेक करे सघो था। तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हांजा केतिरा पैसा आया आहिनि। दोस्तों डिवाइस वारा अक्सर औरतुनि खे ग़लति पैसा ॾसींदा आहिनि। दोस्तों हिन वारे काफ़ी औरतुनि जा कंहिंजा 27,000 त कंहिंजा 30,000 त कंहिंजा 23 त कंहिंजा 15,500 आया आहिनि। दोस्तों ॿारनि जे करे औरतुनि जा पैसा वधी विया आहिनि ऐं इहा औरतुनि खे ख़बर नाहे त असांजे केतिरनि ॿारनि जा पैसा आया आहिनि। इन खां बहितर आहे त तव्हां पाण ख़ुदि चेक करे सघो था ऐं दोस्तों तव्हां पाण चेक करे सघो था त तव्हांजा केतिरा पैसा आया आहिनि ऐं तव्हांखे तसली बि थी वेंदी त असांजा बसि एतिरा ई पैसा आया आहिनि। वरी बि दोस्तों जॾहिं बि तव्हां पंहिंजी औरतुनि खे पैसनि लाइ मोकिलियो त पहिरियां डिवाइस वारनि खे चवनि त असांजा पैसा चेक कयो, ठीकु आहे। उन खां बाद में तव्हां पंहिंजा पैसा पोइ बि कढाए सघो था। दोस्तों पैसा चेक करण जो तरीक़ेकार इहो आहे त तव्हां मोबाइल जे कंहिं बि ब्राउज़र में वञो। जीअं हर मोबाइल में क्रोम ब्राउज़र हूंदो आहे, हिन खे तव्हां ओपन कयो। ओपन करण खां पोइ तव्हां सिर्फ़ु गूगल ते एतिरो लिखियो 8171, ठीकु आहे। 8171 लिखंदव त मथां तव्हांजे मथां इहो ई लिखिजी ईंदो 8171। उन ते तव्हां क्लिक कंदव। उन ते क्लिक करण खां पोइ हे तरीक़ेकार ईंदो जंहिंमें तव्हां NIC नंबर हणंदव ऐं हेठां उन्हनि जो पंहिंजो कोड हूंदो आहे। NIC नंबर हणण खां पोइ उहो कोड नंबर हणंदव त तव्हांखे ॾसींदी त तव्हांजा केतिरा पैसा आया आहिनि। जीअं दोस्तों मूं वटि हिकु NIC आहे, इहो मूं कॉपी करे रखियो, उहो मां हिन ते पेस्ट थो कयां ऐं हेठां मां हे कोड हणांसि थो ऐं उन खां पोइ हेठां मां हिन खे ओके कयां थो, ठीकु आहे। हाणे हीअ ॾिसो, हीअ ॾसे थी 15,500, यानी कि हिन औरत जा 15,500 आया आहिनि। दोस्तों इहो ई सवलो तरीक़ो आहे पैसा चेक करण जो, जंहिंखां तव्हांखे पाण खे पक थी वेंदी त असांजा पैसा केतिरा आया आहिनि। त दोस्तों वीडियो पसंदि अचे त हिन खे ज़रूरु शेयर कयो ऐं जंहिंखे ख़बर न हुजे त उन ॾे त लाज़मी ई ज़रूरु वीडियो मोकिलियो, जीअं उनखे बि ख़बर पए त माण्हुनि जी परेशानी बि कुझु घटि थिए। हरू भरू माण्हू हुननि खे चवण खां बहितर आहे त पंहिंजा पैसा पाण ई माण्हू चेक करे। दोस्तों वीडियो पसंदि अचे त असांजे वीडियो खे ज़रूरु लाइक शेयर ऐं सब्सक्राइब करणु न विसारिजो। महिरबानी।